ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जेकमाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक़ जेकमाबाद वफ़ाक़ पारां सिंधु दरिया ते छके नाले जोड़ण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां शहर में मुकमल शटर बंद हड़ताल कई वई, जंहिं सबब शहर में नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद रहिया, जंहिंमें क़ाइदे आज़म रोड, शाही बाज़ार, कलात मार्केट, सराफा बाज़ार, बानू बाज़ार, टावर रोड ऐं पेती बाज़ार, मेडिसन मार्केट, सब्जी मार्केट, फैज़ान मदीना रोड समेत मुख़्तलिफ़ कारोबारी मर्कज़ बंद रहा। हड़ताल दौरान एसडीपी जे उहिदेदारनि ऐं कारकुननि दिलई अब्दुल सत्तार जागीरानी, निज़ाम मस्तोई, अब्दुल गफूर तईम, अब्दुल मजीद सरकी, गुलाम सरोवर मस्तोई, बाबू अतार ऐं ॿियनि शहर अंदरि गश्त कंदे सुबुह सवेर खां मार्केटूं बंदि कराए नामंज़ूर सिंधु दरिया ते छके नाल नामंज़ूर जहिड़ा उफ़ नारा हंया। हुन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़िले सदर अब्दुल सत्तार जागीरानी चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंधु दरिया ते छके नाल तामीर करणु इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे, जंहिंजी जेतिरी मुज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। सिंध जे पुछड़ी वारनि इलाइक़नि में पहिरियां ई पाणी जी शदीद खोट हूंदी आहे। वेतर सिंधु दरिया ते नवां केनाल तामीर कया वञनि था, जंहिंसां पंजाब जूं ज़मीनूं त आबाद थींदियूं, मगर सिंध जूं लखे एकड़ ज़मीनूं ग़ैराबाद थी वेंदियूं ऐं सिंध में पाणी जी खोट पैदा थी वेंदी। असीं सिंधु दरिया मथां केनाल जोड़ण जी रिथ खे नामंज़ूर कयूं था ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयूं था त यकदम दरिया मथां केनालनि जो कमु बंदि कयो वञे, न त ॿी सूरत में फ़ैसिलो वापसि वठण ताईं एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं हड़तालूं कयूं वेंदियूं।